टिकटॉक जे हवाले सां ॿारनि जा वालिदैन ख़ासा परेशान रहंदा आहिनि। जंहिं मसइले खे ॾिसंदे इंतिज़ामिया अहिड़ो फीचर मुतारिफ़ करायो आहे जंहिं ज़रिए ॿारनि जे टिकटॉक जे इस्तेमाल ते नज़र रखी सघिजे थी। टिकटॉक ऐप में फैमिली पेयरिंग जे नाले सां हिकु अहिड़ो फीचर मुतारिफ़ करायो वियो आहे जंहिं जी मदद सां ॿारनि जी सार संभाल ऐं उन्हनि जे ऑनलाइन तहफ़ुज़ खे यकीनी बणाए सघिजे थो। ॿारनि जे माउ पीउ खे उन्हनि जी ऑनलाइन सरगर्मियुनि बाबति ॼाण हुअणु ज़रूरी आहे। जंहिं मक़सद जे लाइ इहो फीचर तमामु घणो काराइतो साबित थींदो। इन फीचर ज़रिए ॿारनि पारां डिवाइस इस्तेमाल न करण दौरान बि ज़ाती डिवाइसिस जी मदद सां ॿारनि जे टिकटॉक अकाउंट्स जी निगरानी करे सघिजे थी। फैमिली पेयरिंग फीचर ज़रूरत मूजिबि तयारु कयल सेफ्टी सेटिंग्स जो हिकु सिलसिलो पेश करे थो। अहिड़े मक़सदनि जे लाइ ॿारनि जे टिकटॉक ते नज़र रखंदड़ वालिदैन पंहिंजो टिकटॉक अकाउंट ठाहे उनखे पंहिंजे ॿारनि जे अकाउंट सां जोड़े सघनि था ऐं उन्हनि जी डेली स्क्रीन टाइम, रिस्ट्रिक्टेड मूड, सर्च ऐं ॿियनि शयुनि ते कंट्रोल करे सघनि था।